तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त तालीमी शोबे खे हथी ॾियण लाइ सिंध हुकूमत अहम कदम खंया आहिनि। तालीमी आहे जिनजे पिराइण सां इंसान तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करे थो। सईद गनी ॻोठ वासू कलोड़ो में यूएसएड ऐं सिंध हुकूमत जे गॾियल सहकार सां तयार थियल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी इमारत जी इफ्तिताह कयो। उन मौके ते तक़रीब खे ख़िताब कंदे सईद गनी चयो त कोरोना दौरान हर शोबे जा फंड सीज़ थिया, पर तालीमी शोबे जा फंड रोकण बजाए वधीक ख़र्च कया आहिनि। उन चयो त पूरे मुल्क अंदरि वाहिद सिंध सूबो आहे जेको तालीम जे शोबे ते सभ खां वधीक बजट ख़र्च करे थो। संदसि चवणो त इन नंढड़े ॻोठ में ख़ूबसूरत इमारत इलाइक़े वासियुनि लाइ तोहफ़ो आहे। पुराणा ज़बून हाल स्कूल नए तर्ज़ ते तामीर कराइण चाहिनि था, जिन लाइ हुकूमत खे बजट लाइ दरख़्वास्त कई आहे। सईद गनी चयो त कोरोना सूरतहाल जे करे ॿारनि जी तालीम मुतासिर ज़रूर थी आहे, पर इंसानी ज़िंदगियुनि जो दिफ़ा अवलीन तरजीह आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे यूएसएड जे डायरेक्टर मिस्टर जेम्स यूएसएड ख़िताब कंदे चयो त अमेरिका जी मदद सां सिंध में बेसिक एजुकेशन प्रोग्राम मुसलसल जारी आहे। उन चयो त प्रोग्राम में न्याणियूं ऐं ॿार तालीम हासिल कंदा। इन प्रोग्राम में सिंध अंदरि 106 स्कूल आहिनि, जंहिंमें 70,000 शागिर्द ऐं शागिर्दाणियूं तालीम मां फ़ाइदो हासिल कंदा। संदसि चवणो त वासू कलोड़ो स्कूल में 594 शागिर्द ऐं 138 शागिर्दाणियूं ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़े वासी बहितर तालीम हासिल कंदा। सिंध हुकूमत ऐं अमरीका जे सहकार सां ही सहकार मुसलसल 3 सालनि खां जारी आहे। सूबाई वज़ीर चयो त पुठिते पयल डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट लाइ ख़ासि मदद करे रहिया आहिनि। तक़रीब खे एमपीए नवाब बुरहान खान चांडियो, नवाब ज़रीन खान ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।